फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां लबनान जे आर्मी चीफ जी मुलाक़ात। ISPR जो चवणु आहे त GHQ आमद ते लबनानी आर्मी चीफ खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी जे मामलनि बाबति ख़्यालनि जी ॾे वठि, ख़िते जी सिक्योरिटी सूरतहाल ऐं दिफ़ाई सहकार जे मामलनि बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हुर्मुज़ सामूंडी लंघ जी नाकाबंदी पूरी कुवत सां बरक़रार रहंदी। ईरान सां ॻाल्हियुनि जो अमल बहितर अंदाज़ में जारी आहे। संदसि ख़्यालु आहे त ईरान मुआहदे ते सही करण में दिलचस्पी रखे थो। ईंदड़ कुझु ॾींहनि में ईरान सां मुआहदे जो मंसूबो पेश करे सघनि था। ईरान जंग जे ख़ात्मे खां पोइ तेल जी क़ीमतुनि में घटिताई अची वेंदी। उम्मीद आहे त अमरीका ऐं ईरान विच में मुआहदो जो जल्द तइ थी वेंदो। एटमी प्रोग्राम ऐं रिचार्ज यूरेनियम जे मामले ते रंडकूं आहिनि। अमरीका ऐं ईरान विच में एतमाद जी खोट में मौजूदु आहे। खेनि कतई मुआहदे बाबति हकारी इशारा नाहिनि मिलिया। ईरानी क़ौमी सलामती कमेटी जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी लबनान जे सदर जोसेफ ओन इसराइली हुकूमत ऐं अवाम खे ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त फ़ौजी हल इसराइल जे माण्हुनि खे कॾहिं तहफ़ुज़ ऐं सलामती नथो ॾेई सघे। हू ॻाल्हियुनि लाइ तयार ऐं अज़म आहिनि। जेकॾहिं इसराइली बि तयार आहिनि त वेही ॻाल्हियूं कनि। कराची जे इलाइक़े सुरजानी जे कोट सैफुल मरी में मुड़ुस हथा ज़ाल क़तल। जवाबदार शहरियार पंहिंजी घरवारी 18 वरनि जी मिसबा खे मुबैना तौरु तशद्दुद करे क़तल करे छॾियो। घोसपुर थाणे जे हद में मुबैना पुलिस मुक़ाबिलो हिकु ॾोहारी मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारी आई कुंडरी पुलिस जे अदालती हुकुम ते कार्रवाई। औरतनि ऐं ॿारनि समेत 32 हारी बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त सेशन जज उमरकोट जे हुकुम ते घोटु गुल ज़मान चांडियो में कार्रवाई कई। बाज़ियाब करायल हारियुनि खे उमरकोट जे अदालत में पेश कयो पियो वञे।